यूसी चेयरमैन साहब, मुराद साहब, वाइस चेयरमैन यूसी मुनीर साहब, आयल तॾहिं वेलकम चऊं था, ख़ुशि आमदीद ते आया, असां ख़ुशि थियासीं। तव्हांखे वरी भलीका चऊं था जा रहिया आहियूं, तव्हांखे रहंदासीं। असां हमेशह पीपल पार्टी में रहिया आहियूं। इंशाअल्लाह ताला असां पीपल पार्टी वारनि सां गॾु आहियूं, गॾु रहंदासीं। असां में इहा उमेदु आहे, असांखे इहा उमेदु आहे में इंशाअल्लाह ताला असां वटि ईंदासीं। इंशाअल्लाह ताला असां उमेदु वठी पोइ तव्हां वेंदासीं ऐं इंशाअल्लाह ताला असांखे कंहिं क़िस्म में पोयां असांखे न रखंदा। इंशाअल्लाह ताला असीं तव्हां सां हर वक़्तु हर ॻाल्हि में गॾु आहियूं। जॾहिं तव्हांजो असां में कमु थियो, अलकासमिया जे जमात वॾेरो असांजो अकेली मेंबर जॾहिं को कमुकार थियो, असीं हर वक़्तु हाज़िर आहियूं। जॾहिं तव्हां असांखे हुकुम कंदा, असीं तव्हां सां गॾु आहियूं। इंशाअल्लाह ताला गॾु रहंदासीं। हिकु दफ़ो वरी तव्हांखे मोस्ट वेलकम। असांजे तॾहिं तव्हां आया, भली करे जी कराया, महिरबानी।